नाज़रीन, अहमदपुर ऐं भरपासन वारनि इलाइक़नि में बदअमनी चोट छॾियल आहे, जंहिं करे रहवासी गिणती में वरितल आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल रज़ाक कलोड़ो। अहमदपुर में वधंदड़ बदअमनी ऐं मंशा जे विकिरे ख़िलाफ़ रहवासी रोडनि ते निकिरी आया। पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते अॻवाननि नियाज़ अली चांडियो, गुलाम असगर ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त अहमदपुर ऐं भरपासे जे इलाइक़नि में बदअमनी वधंदी पई वञे ऐं चोरियूं फुरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि, जंहिं करे इलाइक़े वासी पाण खे गैर महफ़ूज़ सम्झी रहिया आहिनि। जॾहिं त मंशा जो विकिरो आम थी वियो आहे, जंहिं सबबि नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। अहमदपुर पुलिस ॾोहारियुनि ऐं मंशा फ़रोशनि सां मंथली अवस्था थरी बणियल आहे, जंहिं करे अज़ाब भरी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। जेका सौदो जेका सामान वग़ैरह रखूं था उहो रात जो बनी था वञनि ऐं प्लेट ॿिया जेके बि इलाही क़िस्म जा ॾोह आहिनि। बहरहाल हिते असां गैर महफ़ूज़ आहियूं। असां इहो मुतालबो कंदासीं SSP खां त महिरबानी करे असांखे कोई न कोई तहफ़ुज़ चौकी ॾे, जेका असांजी हिते असांजी सेफ्टी हुजे ऐं असां सकून सां पंहिंजा कारोबार करे सघूं। डेली चोरी थी वञे, ग़रीबनि जा दुकान भॻा था वञनि, प्लेटियूं लथियूं थी वञनि, कहीं जो तावन असां सां न आहे, न वॾेरनि जो न कहीं जो बि मिसकिन ग़रीब जी असांजी मदद कयो, हेल्प कयो। असांजे ॻोठ जे को बि सुकून कोन्हे को, जेको वीचारो ग़रीब गुरबो को बि धंधो करे थो, रातो आहे चवनि था पधर कयूं हुन वीचारे खे वञनि था पिया। न को असांजो धणी आहे, न को साईं आहे, न को हुकूमत आहे, न को चङो आहे, न को मठो आहे, का शइ बि कान्हे का। जेको ग़रीब गुरबो कुल मुंहुं थो वञे, साईं घर में पारा ॾियूं, दुकान ते पारा ॾियूं, ज़मीन ते पारा ॾियूं। एहतजाज कंदड़नि DIG सकर SSP खैरपुर खां मुतालबो कयो त अहमदपुर में वधंदड़ बदअमनी फ़रोशनि ख़िलाफ़ अमली कार्रवाई करे बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। कैमरामैन शकील कलोड़ सां गॾु अब्दुल रज़ाक कलोड़ो, आवाज़ TV न्यूज़, अहमदपुर।